इन त सिंध जा नौजवान इनके हारूं था ॾियूं केर अब केर आयो बियो 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 वाह मिट्टी में माशाल्लाह तबारकल्लाह औरतें अचो औरतें वालेकुम सलाम छा हाल आहे खुश आहियो खैर माशाल्लाह तबारकल्लाह भाई सिंध जा नौजवान मेहनती मिट्टी में बा घुमो काॾे पिया अचो काॾे पिया वञो बड़ी रोज़ी करणी आहे न छा कयो आजी मिट्टी ॾाढी आहे कीअं पियो लॻे भाई मिट्टी वा जेको आहे सो तूफान टियों चौथो ॾींहुं आहे सफ़ा जेको हशर करे छॾी भला हा मिट्टी ॾाढी आहे यार इन करे असां पिराडो वठी आयो हवा में होट पेंडल नारी हले ई न पई अरे ये साइकिल वा नई इन्हनि वती आहे माशाल्लाह तबारकल्लाह लही अचां लही थो अचां साइकिल घणे जी वती अथनि घणा किलोमीटर हलाईंदी आहे भाई ये हाई लेवल जी साइकिल आहे माशाल्लाह तबारकल्लाह हवा बि ॾाढी भई हले हवा साईं सो साइकिल तव्हांखे ॾेखारींदासीं ठीकु आहे न साइकिल ॾेखारियूं था त भाई साइकिल घणे में वती अथव हवा बि जाम लॻी पई आहे हे वाह खीर माशाल्लाह हे त मोटर साइकिल आहे बाक़ाइदे घणे में वती आहे तव्हां इहा साइकिल टोटल 2100 खाई वई आहे 2100 रियाल पाकिस्तानी रेट ॿुधा त ख़बर पए पाकिस्तानी रेट 2100 जा तकरीबन 1.5 लख थी वेंदो 1,70,26,25 रियाल जो भाई तकरीबन 1,70,000 जो माना आराम सां हिन जी क़ीमत आहे पोइ हे घणा किलोमीटर हलाईंदी आहे घणो कलाक हलाईंदी आहे ख़बर आहे न जी जी हे 60 किलोमीटर जेको आहे हिकिड़े चक्कर फुल करीस तकरीबन 1.5 कलाक 60 किलोमीटर हले थो 60 किलोमीटर हले थो माशाल्लाह हे भाई टाइम बैटरी आई आहे हाई लेवल जी बैटरी लॻी पिया वरी बैटरी ख़तम थिए त पेंडल हणी माना पहुचायो हे फिंगर जो हे सिस्टम माना चालू थी वई चालू थी बंद थी वई हणंदे चालू थी वई वाह साईं वाह वाह हे त मारी गाॾी खां ज़ोर आहे माशाल्लाह सिंध जा नौजवान भाई ॾिसो 1,70,000 जी वठी अथसि पोइ माशाल्लाह तबारकल्लाह माना हे दुकान ते सामान वठण जे लाइ वाह 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 हेॾां केरु ज़ातियो लिगारी ऐं हेॾां भई लुट वाह साईं वाह यार मां थोरी हलाए ॾिसां न कीअं मज़ो अथसि न अथसि हा मज़ो अथसि न अथसि थोरो साजे तारे पासे ते गेर